नाज़रीन तव्हां खे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं। ज़िले मटियारीअ जे यूसी सिखाट जे क़दीम ॻोठ गुल मोहम्मद महड़ जे रहवासियुनि जो स्कूल बंद हुजण जे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। गवर्नमेंट प्राइमरी स्कूल गुल मोहम्मद महड़ 40 साल क़दीमी हुजण बावजूद ज़िले जी तैलीमी इंतज़ामिया जी नाअहलीअ जे करे 5 सालनि खां वठी स्कूल बंद पियो आहे। असांजे ॻोठ में 300 घर आहिनि ऐं असांजे ॻोठ जा सवें शागिर्द पंधु करे मुख़्तलिफ़ स्कूलनि में तालीम हासिल करण वेंदा आहिनि। साईं असांजो बिल्कुल ही मुतालबो है वज़ीर तैलीम सैयद गनी साहब जिन का CM साहब सैयद मुराद अली शाह साहब DC मटियारी ऐं जेके भी आला अमलदार आहिनि त बराए महिरबानी असांखे जेको आहे न इहो स्कूल दोबारा खां सही हालत में बहाल करे ॾिनो वञे ताकि असांजे ॻोठ जेको नओं नस्ल आहे नई जनरेशन आहे उहा तैलीम पिराए सघे, इन हालत में निकिरी सघे। छो जो हीउ जेको टाइम इंतिहाई तरक्की वारो दौर हली रहियो आहे त हिन दौर में हाणे तव्हां स्कूल जी कंडीशन ॾिसंदा त अंदरि जेको आहे सो मेयूं ॿधियूं पियूं आहिनि, अहिड़ी हालत आहे वाड़ो ठाहे वेठा आहिनि उनखे। जेको ॿारनि जो तैलीम पिराइण जो घर आहे उते मेयूं ॿधियूं पिया आहिनि, उते वथाण लॻा पिया आहिनि, स्कूल जी ज़बून हालत लॻी पिया, न दरनि न दरियूं न खिड़कियूं न बिजली आहे न को पाणी जो सिस्टम आहे, काई शइ न आहे। त असांजो उन्हनि खां आला अमलदारनि खां मुतालबो आहे त महिरबानी करे असांजो स्कूल असांखे बहाल करे ॾिनो वञे। त जीअं UC सिखाट में ॻोठ गुल मोहम्मद महड़ जो जेको क़दीमी स्कूल आहे इहो काफ़ी अरसे खां बंदि पियो आहे, इहो बराए महिरबानी असांखे बहाल करे ॾिनो वञे। असांजो ॻोठ गुल मोहम्मद महर जेको क़दीमी ॻोठ आहे, 50 साल खां ॻोठ आहे ऐं हिते मुख़्तलिफ़ माना प्राइमरी स्कूल असांजी कोशिशि त हिनखे मिडिल बि कयो वञे, पर हिते जे जेका हालात सिस्टम आहे सियासी हिसाब सां बि असांखे थोरो पोइते कयो वियो हो। इन जे करे स्कूल काफ़ी छोकिरा नौजवान पढ़ी ॿियनि स्कूलनि में पढ़नि था, पर हिते जेके प्राइमरी हिन वक़्तु स्कूल जेको बंदि आहे टीचरनि जे हवाले सां, माना टीचर को बि अचण लाइ तयारु न आहे। हालांकि हिते असांजा नौजवान पढ़ियल बि आहिनि, BA आहिनि, MA आहिनि, असां दरख़्वास्तूं बि ॾिनियूं आहिनि त बाबा असांखे स्कूल खे हलाइण लाइ जेकॾहिं टीचर नथा अचनि त असांखे पंहिंजो को उस्ताद ॾियो, या असां हिते माना उन्हनि खे एतिरो बि ॿुधायो आहे त असां वॉलेंटरी कमु कयो आहे। हिते असां माना मुख़्तलिफ़ इहो लाइब्रेरी सिस्टम हलायो आहे ऐं ट्यूशन सेंटर बि हलायो आहे, या त असांजो उस्ताद खणो ॻोठ मां, या त को असांखे टीचर बहाल कराए ॾियो त जीअं ही स्कूल हले। उन जे हिसाब सां बि पहिरीं असांजो वॾो हूंदो चाचो हूंदो हेड मास्तर, उहो उन तरीक़े सां माना उन वक़्त खां हलंदड़ स्कूल हलंदो आयो। पोइ जॾहिं रिटायर थियो उन खां पोइ असां माना तक़रीबन 5-10 सालनि खां इहे स्कूल पोइते पियल आहे ऐं इन करे आस्ते आस्ते हीअ स्कूल बंदि थी वियो। ऐं हिन वक़्तु जेको इहो नंढो स्कूल हिकिड़ो NGOs जो आहे, उन में इल्मु पिराइण वेंदा आहिनि जेको 1 किलोमीटर मुफ़ासिले ते आहे। सो उन में को एतिरी माना कोन्हे को सदाकत जो, उन करे असां सभिनी ॻोठाणनि जो मुतालबो आहे त इहे स्कूल बहाल थी वञे त जीअं वरी नए सिरे माना स्कूल हले। ऐं असां हिन वक़्तु मिनिस्टर जेको आहे तैलीम खाते जो गनी साहब सईद गनी साहब ऐं CM मुराद शाह ऐं DC हैदराबाद DO हैदराबाद मटियारी खां मुतालबो था कयूं त असांखे महिरबानी करे स्कूल बहाल करे हिनखे नए सिर वरी बहाल कयो वञे त जीअं असांजा ॻोठ जा नंढड़ा ॿार इल्मु पिराए सघनि। नाज़रीन तव्हां खे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं। ज़िले मटियारीअ जे UC सिखाट जे क़दीम ॻोठ गुल मोहम्मद महड़ जे रहवासियुनि जो स्कूल बंदि हुजण जे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। गवर्नमेंट प्राइमरी स्कूल गुल मोहम्मद महड़ 40 साल क़दीमी हुजण बावजूद ज़िले जी तैलीमी इंतज़ामिया जी नाअहलीअ जे करे 5 सालनि खां वठी स्कूल बंदि पियो आहे। असांजे ॻोठ में 300 घर आहिनि ऐं असांजे ॻोठ जा सवें शागिर्द पंधु करे मुख़्तलिफ़ स्कूलनि में तालीम हासिल करण वेंदा आहिनि। ज़िले मटियारीअ जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल गुल मोहम्मद महड़ 40 साल क़दीमी हुजण जे बावजूद ज़िले जी तैलीमी इंतज़ामिया जी नाअहलीअ जे करे 5 सालनि खां वठी स्कूल बंदि पियो आहे। ॻोठाणा अब्दुल फताह महड़, बिलावल महड़, वाजिद महड़, परवेज़ महड़ ऐं ॿियनि ॻोठाणनि मीडिया आॾो दाहींदे चयो त असांजे ॻोठ में 300 घरनि खां वधीक घर आहिनि ऐं असांजे ॻोठ जा सवें शागिर्द प्यादल पंधु करे मुख़्तलिफ़ स्कूलनि में तालीम हासिल करण वेंदा आहिनि। स्कूल परे हुजण जे करे कुझु ॿार स्कूल वञणु छॾे ॾिनो आहे ऐं उन्हनि जी तालीम तबाह थी रही आहे। स्कूल बंदि हुजण जी दांह लिखत में DO ऐं सेक्रेटरी तैलीम खे ॾिनी, पर हिन महिल ताईं को बि तदारक न थियो आहे। असां मजबूर थी करे मीडिया आॾो एहतजाज रिकॉर्ड कराए वस वारनि ऐं वज़ीर आला सिंध
ऐं वज़ीर तइलीम सईद गनी DC मटियारी गुलाम हैदर चांडियो DO मटियारी खे अपील था करियूं त ख़ुदारा असांजे मासूम बचनि ते रहम करे असांखे स्कूल जी नई बिल्डिंग ॾिनी वञे, असांजो स्कूल बहाल कयो वञे त जीअं असांजा ॿार तइलीम पिराए सिंध ऐं मुल्क जो नालो रोशन कनि।